अस्सलाम वालेकुम तान सुबह एसटीवी न्यूज़ सां वली मोहम्मद जावेद नज़र जो था नौशर फिरोज का एम जफर तगरजन रिपोर्ट थे नाज़िन एडिशनल आईजी नेशनल हाईवे मोटरवे पुलिस शायद जावेद जो सेक्टर 11 सकरंट जो दौरे दौरान कंडियारो बेट जे सेक्टर जे सभी बेटन जो मुआयनो करे रिकॉर्ड चेक कयो ऐं ऑफिसरनि जी राइश ऐं स्टोर पिणु चेक कयो। बेटन में मुकड़ ऑफिसरनि ऐं मुलाज़िम सां मुलाक़ात करे उन जा मसला पिणु ॿुधा ऐं हल करण जो हुकुम पिणु ॾिनो। मोटरवे पुलिस शायद जावेद सेक्टर जो दौरो कयो ऐं दौरे दौरान सेक्टर कमांडर कासिम इफ्तिखार वराज एडिशनल आईजी शायद जावेद के ब्रीफिंग पिणु ॾिनी। मीटिंग में सेक्टर जे सभिनी DSP शरीक थिया। मीटिंग में एडिशनल आईजी शाहिद जावेद जो चवण हो रोड के रवां दवां रखण लाइ असांजी पहिरीं तरजीह आहे जीअं त रोड ते हर क़िस्म जी रुकावट न हुअण घुरिजे। रोड ते हलंदड़ सुवारनि खे कंहिं बि क़िस्म जी तकलीफ़ न अचे ऐं हू पंहिंजी मंज़िल ॾांहुं सही हिफ़ाज़त सां पहुची सघनि।